ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांति स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। सर्व शक्ति स्वरूप आहियां। शक्तिशाली आहियां। विजयी आत्मा आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि जीवन में असांखे सदा यादि रखिणो आहे कि पतित माण्हू खे मनुष्य चइबो आहे। दुनिया में जेका पतित माण्हू हूंदा आहिनि न, विकारी छीछी माण्हू हूंदा आहिनि, सभी विकारी आहिनि हिन समय, है न। तव्हां केतिरा बि सनानु करो, केतिरा बि सुठा कपिड़ा पायो, केतिरा बि साफ़ सुथरा करो, सभु कुझु, लेकिन सभिनि जी आत्मा त पतित ई आहे न, विकारी आहे न, है न। काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा त हर आत्मा कंदी आहे। चाहे साधु संत सन्यासी जी आत्मा भी आहे, उहो ई भले काम विकार में सां न वेंदो हूंदो। अॼुकल्ह त उहो बि भ्रष्टाचार थी विया आहिनि, किथे किथे उते बि गंद आहे, है न। त भले काम विकार में, लेकिन क्रोध त उहो बि कंदा आहिनि, अहंकार त उन्हनि में बि आहे। तंहिंजे करे बाबा असांखे चवंदा आहिनि कि असांखे जीवन में सदा ये यादि रखिणो आहे कि असां जॾहिं हिन विकार बुराइनि सां मुक्त थींदासीं न, तॾहिं असां जीवन मुक्ति प्राप्त कंदासीं। जीवन मुक्ति अर्थात जीवन बि जीऊं सुख शांति वारो जीवन। भई देवता उहो हूंदो आहे जंहिंजी आत्मा ऐं शरीर ॿई शुद्ध हुजनि। उहो त हिन समय कलयुग में भले ई कोई आत्मा विकार बुराइनि सां मुक्त थी वञे, भले ही पवित्र रहे, लेकिन शरीर त विकार सां पैदा थियल आहे न, है न। शरीर त विकार जो पैदा थियल आहे। त बाबा असांखे चवनि था कि आत्मा त पतित ई आहे न, ओ सॉरी, आत्मा पतित पावन थी बि वञे हिन समय, लेकिन शरीर त पतित आहे, हीअ दुनिया त पतित आहे। त देवता त तॾहिं हूंदा जॾहिं दुनिया बि पावन थी वेंदी ऐं उते हिकु बि आत्मा पतित न हूंदी, सभिनि जी आत्मायूं बि शुद्ध ऐं शरीर बि पावन। इन करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा ये यादि रखिणो आहे कि असां आत्मा आहियूं, निराकार बाप जी संतान आहियूं। असां आत्मा आहियूं, निराकार बाप जी संतान आहियूं। ऐं असां जॾहिं मथे हुयासीं, जॾहिं हिन सृष्टि ते आयासीं त असां पावन आयासीं। मथे बि असां आत्मा आहियूं। जॾहिं असां मथे रहंदा आहियूं न, त असांखे ई न पतो हूंदो आहे काम विकार छा थींदो आहे, क्रोध छा थींदो आहे, लोभ छा थींदो आहे। कई माण्हू चईंदा बि आहिनि कि मूंखे पहिरियों न क्रोध ईंदो ई न हुयो, है न। पहिरियों इहे ॾाढी सुठी हुई, ॾाढो सुठो हुयमि मां। त छा थींदो, धीरे धीरे जीअं सत्युग में उते कोई प्रकार जो विकार बुराई न हूंदो, है न। सत्युगी दुनिया में कोई प्रकार जो विकार बुराई हूंदी ही न, मतलब माण्हुनि खे पतो ई न हूंदो कि विकार थींदो छा आहे, है न। हिते भले ही माण्हू पावन रहनि, लेकिन इहो त पतो आहे न विकार छा थींदो आहे। इहो त पतो आहे न विकार छा थींदो आहे।
पर सत्युग में त न माण्हुनि इहा ई सृष्टि हूंदी, हिते ई अॼु नर्क आहे न, कल्ह स्वर्ग हूंदो, कल्ह हिन दुनिया में बसि उहे ई माण्हू रहंदा, असां मां ई रहंदा जेका हाणे पावन ठहिण जो पुरुषार्थ करनि था न, जेका हाणे भॻवान जी श्रेष्ठ मत ते विकार बुराइनि सां ख़ुदि खे सेफ था रखनि, विकार बुराइनि सां ख़ुदि खे मुक्त था करनि, इहे बि महिनत करणी पवंदी आहे न। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा, इन्हनि विकारनि खे छॾण में बि महिनत आहे। कॾहिं के ॻाल्हि जे कारण तव्हांखे अहंकार थो अची वञे, क्रोध थो अची वञे, आवेश में थोरो असां ॻाल्हायूं था, है न, पतो न पवंदो आहे, त इहे चेक करे असांखे उनखे ख़तमु करे वञिणो आहे, ख़तमु करिणो आहे, है न। भई कोई इंसानु आहे रोज़ु ग़लती थो करे, उनखे एॾो सम्झायूं था त धीरे 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 ईंदो आहे न, भई तोखे एतिरी बि सम्झ नथी, तोखे रोज़ु सम्झायूं था, रोज़ु सम्झायूं था, रोज़ु सम्झायूं था, त असांखे त बाबा चवंदा आहिनि प्यार सां ई चओ, प्यार सां ई चओ, पर कॾहिं कॾहिं माण्हुनि जी आवाज़ तेज़ थी वेंदी आहे, असां प्यार सां ई हुनखे चऊं भई तूं इहे करे पोइ असां खेॾंदासीं, न त न खेॾंदासीं, अच्छा तूं इहे न कई, हल ठीकु आहे, मां थी करायां, हा न। त बाबा चवनि था त इहे असांखे चेक करिणो आहे, कॾहिं रोब जो संस्कार, कॾहिं परेशान, थकावट, आलस्य, अलबेलोपन, त इहे बि विकार जो अंश आहे। त असांखे एतिरो ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हलणो आहे, एतिरो ख़ुदि जी आत्मा खे कोई माण्हू शुद्ध करे त कहिड़ो सुठो आहे। घर जी साफ़ सफ़ाई बि ज़रूरी आहे, स्पेशली जो घर में किचन ऐं बाथरूम हूंदो आहे न, उहो असांजो हिकदमि नीट एंड क्लीन हुजिणो खपे, कोई गंदगी न हुजे, छो जी बीमारी हिन ॿिन्ही जॻहनि तां ई ईंदी आहे, या त अगरि तव्हांजो बाथरूम बि सुठो न आहे, क्लीन न आहे, या तव्हांजो किचन क्लीन न आहे, त बि त उतां गंदगी ईंदी न। तंहिंजे करे बाबा चवनि था बाथरूम ऐं किचन एकदम क्लीन हुजिणो खपे, बाक़ी जगह भी क्लीन रखो। ॾिसो साफ़ सफ़ाई भी माण्हू चए थधा थधा, हाणे झाड़ू पोछो करण वारी झाड़ू पोछो नथी करनि, कपिड़ा धोइण वारी कपिड़ा नथा धोइनि, हाँ ठीक है ज़्यादा न, लेकिन जो जगह ज़रूरी आहे उनजी त रोज़ साफ़ सफ़ाई ज़रूरी आहे न भई, हिन सां असांजी हेल्थ ठहींदी आहे। अॼु ॾिसो माण्हू चवनि ॿार एॾा पढ़ाई लिखाई में एॾो थकिजी पवंदा आहिनि, हथ बि न धोइनि, बुख आहे थकिजी पिया सुम्ही पिया, हथ बि नथा धोइनि, त अहिड़ी पढ़ाई के कम जी। अॼु अगरि ॿार पढ़ंदो, हथ धोई करे न खाईंदो पीअंदो त वरी अंदरि ख़राबी, चाहे वॾा बि, रोटी ठाहिण में बि क्लीननेस थियणी खपे न। तव्हां ओतिरो ई कमु करो जेतिरो तव्हांखां थी सघे थो, छो जो माण्हू न अॼु ख़ुदि जी ज़िम्मेवारी नथो खणी सघे, पंहिंजे ॿारनि जी, पति जी, घर जी ज़िम्मेवारी नथो खणी सघे। तव्हां 10 माण्हुनि सां फ़ोननि ते ॻाल्हाईंदव, हुन जी टेंशन खणी करे दिमाग़ में रखंदव त घरु डिस्टर्ब थींदो न भई, है न। ॿियो तव्हांखे ससु बि नथी वणे, सहुरो बि नथो वणे, ॾेराणी वेराणी कोई वणे ई नथी। अगरि हिकु लेडी खे पुछो भई, वो चवंदी न, पंहिंजे ॿारनि खे चवंदी तुंहिंजी ॾाॾी बि ख़राबु, त तुंहिंजो ॾाॾो बि ख़राबु, त तुंहिंजी फलानी बि ख़राबु, हा तुंहिंजी मासी सुठी थी, तुंहिंजो नाना नानी सुठो थी, तुंहिंजा उहा सुठा थी, बाक़ी सभु इहे ख़राबु आहिनि, है न। त बाबा चवंदो पोइ ॾिसो, पोइ असां हीअं करे करे पोइ उन्हनि जो बोझ बि नथा खणी सघनि। अॼु हिकु शादी कई हुई, पढ़ी लिखी करे माण्हू शादी था करनि, पढ़े लिखी करे बि शादी करनि था, वो कोई वणे नथो त एॾी ज़िम्मेवारी कोई कीअं खणी सघंदो। पोइ किचन बि किनो पियो आहे त बाथरूम बि किनो पियो आहे, त घर बि किना पिया आहिनि, त ॿार बि ईअं ई रोटी खाराए बसि ठीकु आहे, हलो ठीकु आहे, ऐं पोइ ॿियनि सां ॻाल्हाईंदा रहंदा, उहा दिमाग़ में ॻाल्हियूं हूंदियूं। त दिमाग़ त हिकु ई आहे न, या त घर खे माण्हू साफ़ सुथरो रखी सघंदो,
पंहिंजे ॿारनि खे ठीक रीति पालंदो, पंहिंजे पति खे ठीक रीति पालंदो, ख़ुदि खाईंदो पींदो, या पोइ माण्हुनि जी देखभाल कंदो? है न, दिमाग़ त असांजो हिकु ई आहे न। त इहे असांखे सिखणो आहे। 10 माण्हुनि सां ॻाल्हाइण खां पहिरियों ॾिसो मां पंहिंजो घरु ठीक रीति हलायां थी, मां ख़ुदि हलां थी, खायां पीयां थी, है न। अॼु ईअं ई थो थिए। ॾिसो, माण्हू हिकु पुरुष चईंदो कमाया त शरीर खे उल्टी सुल्टी चीजूं जीअं आयो ॾिनो, भई ठीकु आहे, न ॾिनो ठीकु आहे। हिकु माई चईंदी, घर जी माई लेडीज़, भई ठीकु आहे, पहिरियों त कमु हूंदो हुयो, हाणे त कमु बि न आहे। भई पहिरियों त हुयो भई हिन बसि पंहिंजे ससु सहुरे जी सुबुह खां वठी करे किचन में वेही थी, हीअ ठाहे। हाणे छा आहे? हाणे त कुझु बि न आहे। हाणे कुझु आहे घरनि में ईअं? पहिरियों जहिड़ो रोटी पाणी ठाहे थो मायूं, पोइ छा जो बिज़ी आहियो, पोइ छो था खाओ पीओ, पोइ फ़ोननि ते बिज़ी थी वियूं आहिनि, है न। फ़ोननि ते बिज़ी रहंदियूं, 10 माण्हुनि सां ॻाल्हाईंदियूं, 10 जी टेंशन दिमाग़ में रहंदी, पोइ खाईंदी पींदियूं न, पोइ बीमार थींदियूं, पोइ ॿारनि खे बि न खाराईंदी पीआरींदियूं त ॿार बि ईअं, ॿार बि पढ़ाई मतिलबु जीवन था ॾिसो। अगरि तव्हां पंहिंजे घर गृहस्थी में ॾिसो, अगरि तव्हांजे घर बि सुठी रीति माण्हू खाइनि पीअनि नथा, एंजॉय नथा करनि, त हुनजो कारण छा आहे? हिकु पुरुष सोचंदो पैसा, हुनजी टेंशन जे कारण रोटी न खाईंदो। हिकु ॿार पढ़ाई जे कारण टेंशन में रोटी न खाईंदो। हिकु घर जी लेडी या त फ़ोननि ते बिज़ी रहंदी आहे, या ॿियो कोई घर गृहस्थी जी टेंशन हूंदी त रोटी न खाईंदी, है न। त बाबा असांखे चवनि था त जीवन था ॾिसो, जंहिं शरीर जे लाइ तव्हां कमायो था, पढ़ाई था करायो, पंहिंजे ॿारनि खे सभु कुझु करो था, हुन शरीर जी त माण्हू सुठी रीति देखभाल करे ई नथो। त जिते शरीर सुठो न, जिते शरीर ठीक न आहे, हुते पढ़ाई कमु ईंदी, धंधो कमु ईंदो, पैसो कमु ईंदो, ॿियो ई वेस्ट थी वेंदो, है न। तंहिंखां सुठो त असां सोचूं, चलो मां एतिरो कमायां, लेकिन मां पंहिंजे शरीर खे त तंदुरुस्त रखां, ताकी पैसा बीमारी में त न वञनि। ऐं माण्हू सोचे कि असां केॾो बि कोशिशि करूं, सभु ॾियूं, लेकिन शरीर बीमार थी थो वञे, है न। असां त शरीर खे सुठो दाणो पाणी ॾियूं था, जेतिरो बि आहे। ईअं न सम्झो कि सुठियूं चीजूं खाइण सां ई शरीर तंदुरुस्त रहंदो। तव्हां जो बि ॾियो, लेकिन हुनखे शांति सां भॻवान जी यादि में खाओ। ऐं ज़्यादातर थी सघे त घर जी चीजूं बि खाओ, अगरि तव्हां ॿाहिरि वञो था त ॿाहिरां जी चीजूं बि खाओ, लेकिन भॻवान खे यादि करे खाओ, है न। कई माउ पीउ चवंदा आहिनि ॿारनि खे, न इहे न खाओ, चिप्स न खा, चॉकलेट न खा, इहे न खा, है न। अचानक तव्हां ॿाहिरि वञो काॾे घुमणु, पोइ हुते त ॿारनि खे छा चईंदो, हा वटि तूं चिप्स खा, चॉकलेट खा, लेकिन हुनजी बॉडी उहो खाधी ई कोन अथई हेॾनि ॾींहंनि खां, तव्हां हुनखे ॾिनो ई न। पोइ अचानक सां तव्हां हुनखे चओ था इहो खा वठि, कुझु न आहे, इहे चिप्स खा, त हुनखे आहे न उहो डाइजेस्ट करण में प्रॉब्लम थी वेंदी। त हिन करे अगरि तव्हां ॿाहिरि वेंदा आहियो, घुमंदा आहियो, त तव्हां हफ़्ते में हिकु बार पंहिंजे ॿारनि खे, ख़ुदि बि असांखे ॿाहिरां जो बि कुझु खाईंदा रहंदासीं न, त असांजी बॉडी हुन रीति हुनखे डाइजेस्ट करे सघंदी आहे, हुनखे आदत बि पयल हूंदी। न त हिकदमि सां माण्हू साल में तव्हां पंहिंजे ॿारनि खे या घर में कोई ॿाहिरां जी चीज़ न घुरायो, या त काॾे घुमणु वञो त ठाहे वञो पोइ हुन हिसाब सां। त हिन करे सोचे सम्झी करे जीवन जीअणो खपे। हीअं न डॉक्टर ईअं थो चए, डॉक्टर ऐं ॾिसो कोई डॉक्टर त चईंदो कॉफ़ी पीओ, चांहि पीओ, शुगर खाओ, कोई डॉक्टर तव्हांखे चईंदो न शुगर न छॾणी आहे, कोई डॉक्टर चईंदो न शुगर बि न खा, अटो बि न खा, चांहि बि न पी, कॉफ़ी बि न पी, है न। सभु कुझु खाओ पीओ, लेकिन भॻवान जी यादि में खाओ पीओ, ऐं लिमिट में खाओ पीओ। हीअं न तव्हां हिकु ॾींहं में 10-12 चांहियूं था पीओ,
हाँ भई हिकु ॾींहं में 1 कप अधु कप चांहि पीओ ठीकु आहे, कोई ॻाल्हि कोन्हे अगरि तव्हांखे आहे। छोजी ॾिसो चांहि में बि कुझु न कुझु त हूंदो जो ठहियो हूंदो न। बाक़ी नॉन वेज वग़ैरह त ॾिसो हुननि जे लाइ शुरू थिया, जीअं सम्झो कोई पाणी में वञे थो शिप में, हुते हुननि खे कुझु खाइण लाइ न आहे त चलो हुननि पकिड़े करे खाई छॾियो। चलो जंगल में जो माण्हू कमु कंदा आहिनि या अहिड़ी जॻह जिते खाइण पीअण जी चीज़ न मिलंदियूं, चलो हुननि खाई छॾियो। लेकिन असां वटि त सभु कुझु आहे न, तव्हांजे शहर में तव्हांजे देश में त आहे न, त इहे शौक़ में असां इहे उल्टी सुल्टी चीज़ूं न खाओ। बाक़ी हा, अगरि तव्हांखे लॻे थो भई ठीकु आहे त भॻवान जी यादि में तव्हां खाईंदव न त उहो तव्हांखे ज़रूरु नुक़सानु न कंदी, है न। त थोरो अन्न ते बि ध्यानु ॾियो, जंहिं अन्न जे लाइ ई तव्हां सभु कुझु करो था, है न। ऐं पंहिंजे ॿारनि खे हाणे खां ई असांखे सम्झाइणो खपे कर्मनि जी गति, भई हिकु हिकु दाणो असां वेस्ट कंदा आहियूं त हुन जे कारण असांखे पाप पईंदो आहे। न त अॼुकल्ह ॾिसो माण्हू शादी करे वञे थो न त नया जेका अॼुकल्ह जा पढ़ियल लिखियल ॿार आहिनि न, हुननि खे इहे ज्ञान न आहे त उहो पंहिंजे घर में ॾाढो वेस्ट था करनि, है न। उहो पंहिंजे ई अहंकार में हलंदा आहिनि। हुन जे कारण छा थींदो, कॾहिं आख़िर त पाप जो घड़ो थींदो न। भई ॾिसो अगरि नई नुंहुं आई आहे या पुराणी आहे नई आहे, पुट बि आहे न नुंहुं बि आहे, ॿिन्हिनि खे सम्झ कोन अथनि, ऐं उहो आए दिन कोई न कोई चीज़ फिटी था करनि, है न। त चल हुननि जे लाइ त कुझु न आहे, लेकिन इहे ठीकु त न आहे न, है न। इहे ठीकु त न आहे। जेको असां रोटी, चलो असां वटि पैसो आहे, असां कमायूं था, असां ध्यानु नथा ॾेई सघूं त हुनखे फिटी था करे छॾूं, त हुनजे कारण पाप त पईंदो ई आहे, है न। ऐं उन्हनि खे सम्झाए हुन समय छा थींदो आहे, इहे जो एज थींदी आहे न, जॾहिं वॾा थी वेंदा आहिनि, स्पेशली जॾहिं शादी थी वेंदी आहे न, त माण्हू ख़ुदि खे ॾाढो वॾो सम्झो, पोइ ठोकर खाई करे ई सिखंदो आहे। पोइ हुनखे केतिरो बि सम्झाए, इन करे पंहिंजे ॿारनि खे हाणे खां ई असांखे शिक्षा ॾियणी खपे, भई तव्हांखे जेतिरो खपे ओतिरो खाओ, वेस्ट न करो ऐं ख़ुदि बि न करो। जेतिरो थी सघे रोटी नथी वणे, ख़राबु थी वई, कुझु टेस्ट ख़राबु बि थी वियो, हेठि मथे बि थी वियो, त हुन सम्झो भाॼी में लूणु पइजी वियो त छा कंदव, भाॼी फिटी करे छॾंदव, हुन सां अटो ॻोहे करे पराठा पचाए छॾियो। हर हिकु चीज़ जो सोल्यूशन आहे, असांखे कुझु फिटी न करिणो आहे। भाॼियूं ख़राबु थी वयूं, अॼु भाॼियुनि जी तव्हां खाद ठाहे सघंदा आहियो, ख़राबु भाॼी फिटी छो था करो, यूज़ कई न, सभु फिटी त न कई, है न। हुनखे रखो, थोरी मिटी विझो, अंदरि खाद थी वेंदी, 15-20 ॾींहंनि में मिटी ठही वेंदी, पोइ उहो तव्हां यूज़ करे सघंदा आहियो। बासी रोटी जेकी फंगस, तव्हां पहिरियों त असां इहे रखो ई न, हफ़्ते में हिकु बार या 2-3 ॾींहंनि बाद पंहिंजी फ्रिज, पंहिंजा सामान सभु चेक करो, कुझु ख़राबु त नथो थिए, कीड़ा त न पिया आहिनि, त कुझु नुक़सानु थींदो ई न, त पाप पईंदो ई न। पंहिंजे ॿारनि खे बि असांखे सेखारणु खपे, स्पेशली छोरियुनि खे त सेखारिणो ई आहे, न। छो जी न त पोइ उहे जॾहिं न सम्झी करे हीअं कर्म कंदा आहिनि न, पोइ उन्हनि जे मथां पाप चढ़ंदो ई वेंदो, पोइ पाप जो घड़ो जॾहिं चढ़ी वियो, पोइ नुक़सानु थींदो आहे त रोईंदा आहिनि। पोइ संभालणो त पोइ माउ बाप खे, वॾनि खे ई आहे न। इन करे बाबा चवनि था, हर प्रकार जो ज्ञान, हर प्रकार जी सम्झ, अगरि असां जीवन में हुन रीति सोचे सम्झी करे हलंदासीं, ऐं जेतिरो आहे पहिरों खां ई ॿारनि खे बि हर हिकु चीज़ सिखाइणी आहे, भई असां छो कंहिंजे लाइ बुराई करूं, है न। ॿारनि जे साम्हूं बि न करणी खपे, पहिरियों त असांखे करणी न आहे। अगरि तव्हां कुझु ॻाल्हियूं करो बि था त ॿारनि जे साम्हूं न करो, उहो बि कंहिंजी बुराई करे त ठीकु आहे, उहो त जो आहे, लेकिन तूं हुनजी न बुराई कर, न हुनजे संग में रहो, भई हुनजे लाइ सुठो सोचे करे किनारो कर, न त तव्हां ॿारनि खे चईंदो इहे बि ख़राबु आहे, इहे बि ख़राबु आहे, इहे बि ख़राबु आहे, पोइ शादी खां पोइ हुननि खे लॻंदो सभई ख़राबु आहिनि, पोइ छा थींदो, है न। त असांखे पहिरियों खां ई ॿारनि खे शिक्षायूं ॾियणियूं आहिनि, ख़ुदि बि ईअं हलणो आहे, तॾहिं त
जीवन में सुख शांती ईंदी। त जेको माण्हू ईअं जीवन जीअण में पुरुषारथ कंदो आहे, भई सुठी रीति जीवन जियूं, विकार बुराइनि सां मुक्त रहूं, पाप कर्मनि सां मुक्त रहूं न। ॾिसो समझदार व्यक्ति हिकु दाणो बि वेस्ट करण में सोचे करे वेस्ट कंदो। ऐं हिते जेका न समझदार माण्हू हूंदा आहिनि उहो केॾो सभु कुझु वेस्ट कंदा आहिनि, पोइ उन्हनि खे सम्झायो त सम्झंदा न आहिनि, छो जो हुन समय उन्हनि जे मथां अहंकार जो भूत जीअं त पकड़े वेठो आहे उन्हनि खे न। अहंकार जो भूत जीअं त मूंखां वॾो ॿियो कोई आहे न, मूंखां सुठो ॿियो कोई आहे ई न, मां ई सभु कुझु सही कंदी आहियां, बाक़ी सभु ग़लति आहे, है न। मां ई सभु कुझु सही कंदी आहियां, बाक़ी सभु ग़लति आहे। पोइ जॾहिं जेकी चीज़ माण्हू ज़्यादा वेस्ट कंदो आहे न, पोइ उन्हनि खे कीअं उहो चीज़ जे लाइ पोइ सिकंदो हो, है न। पोइ अहिड़ी सजा कोई न खाए, तंहिंखां सुठो त असां पहिरों खां ई उन्हनि खे सावधान करे वठूं, है न। लेकिन जो चई न विनाश काले विपरीत बुद्धि, त अहिड़ा माण्हू वरी अहिड़ा विपरीत बुद्धि हूंदा आहिनि, सुठी सम्झ जा, भॻवान सां बि विपरीत बुद्धि हूंदा आहिनि, उन्हनि खे अलाए कहिड़ो अहंकार हूंदो आहे, है न। त इन करे असांखे एॾो अहंकारी बिल्कुलु बि न ठहिणो आहे। ॾिसो असां आत्मा आहियूं, असांजो पीउ परमात्मा आहे, भॻवान जी शक्ति सां ई आत्मा सुठा कर्म करे सघंदी आहे। हीअं न जो कुझु थिए थो उहो भॻवान जी मर्ज़ी सां थो थिए, ईअं न चई सघंदा आहियूं असां। अगरि तव्हां ईअं चईंदा जो कुझु थिए थो भॻवान जी मर्ज़ी सां थो थिए, त इहे बि पाप आहे, छो जो दुनिया में सुठा कम बि थियनि था त बुरा बि थियनि था। अगरि असां चईंदासीं जो कुझु थिए थो भॻवान जी मर्ज़ी सां थिए थो, मतिलबु बुरो कर्म बि भॻवान जी मर्ज़ी सां थो थिए, त सोचे सम्झी करे ॻाल्हायो, है न। हर सेकेंड, हर बोल ते, हर कर्म ते, हर सोच ते ध्यानु ॾियो, सोचे सम्झी करे हर कमु करो, हर बोल बोलो, हर सोचो, हर संकल्प करो, ताकि असांजे मथां पाप न पए, है। ऐं इहे जो असां चईंदा आहिनि भॻवान जे लाइ, जो माण्हू चईंदा आहिनि अरे मथां वारो ॼाणे सभु कुझु उहो ई थो करे कराए, है न। कोई बुजुर्ग माण्हू हूंदो, कोई साधु संत सन्यासी ईंदो मग्न अवस्था में, अरे उहो ई सभु कुझु करे कराए थो, हुनजो ई खेल आहे, त माण्हू चईंदा हा 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 हा, हुन त पाप कई, तव्हांखे बि पाप जो भागी ठाहे छॾे। तव्हां त चईंदो ही त वॾो संत आहे, इहो थो चए भॻवानु सभु कुझु करे थो, त हुन खां वॾो भॻवानु आहे या उहो वॾो आहे? उहो साधु संत थोरी वॾो आहे, उहो त ख़ुदि भॻवान खे यादि कंदो, उहो चईंदो भॻवान त कचिरे में बि आहे, भॻवान त हिन में बि आहे, तव्हां चईंदो हा 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 वॾो संत आहे। त भॻवानु चईंदो तव्हां वटि दिमाग़ न आहे छा? उहो बि त इंसान आहे, उहो बि इंसान आहे, तव्हां बि इंसान आहियो, है न। उहो बि भॻवान खे यादि कंदो, असां बि भॻवान खे यादि कंदा आहियूं, त उहो जो चए उहो सही कीअं थी वियो? उहो जो चए उहो सही कीअं थी वियो? हाणे तव्हां त सोचे सम्झी चओ न, भई उहो अगरि चए की सभु कुझु भॻवान जी मर्ज़ी सां आहे, त तव्हांखे दिमाग़ त आहे न, तव्हां सोचो अरे न न सभु कुझु भॻवान जी मर्ज़ी सां थिए थो, मतिलबु हिन सृष्टि ते जो ग़लति कमु थिए थो उहो बि भॻवानु कराए थो, इहे त ठीकु न आहे, है न। छो जो भॻवान खे त असां चईंदा आहिनि भॻवानु दुख हरता सुख करता है, भॻवानु त सभिनि जो ई भलो कंदो आहे, सभिनि सां ई सुठो कंदो आहे, है न। त तुरंत असांखे यादि अचिणो खपे कि न न इहे ठीकु न आहे, भले उहो भावनावश चए थो, जो बि चए थो चलो हुनजी मर्ज़ी, उहो अलाए कहिड़ी सोच सां चए थो असांखे थोरी पतो आहे, लेकिन मां छो सोचां, कल्ह जो माण्हू त चईंदा न कुझु ग़लति बि थी वियो त बि चई ॾींदा आहिनि अरे जेको भॻवान जी मर्ज़ी आहे उनखे सुठो सम्झ, है न। माण्हू चई बि ॾींदा आहिनि, कुझु बुरो थी वियो त चईंदा आहिनि अरे गुरू अरे भॻवान तूं इहे छा कई, है न। त इहे असां केॾो वॾो ग़लति कमु करूं था न, त हिन करे सोचे सम्झी करे, चाहे कोई बि आहे, तॾहिं त गीता में लिखियलु आहे न साधु संत सन्यासियुनि जो बि उद्धार परमात्मा कंदो आहे, मतिलबु हुननि बि कुझु त ग़लती कई आहे,
तॾहिं त उन्हनि खे पूरी दुनिया भॻवान जे रूप में नथी पूजे न। अॼु तव्हां त चओ असांजा गुरू आहिनि, लेकिन पूरी दुनिया उन्हनि खे पंहिंजो गुरू मञे थी? न मञदी। लेकिन निराकार खे सभी मञदा। कृष्ण खे बि न मञदी त राम जी खे बि न मञदी, त जीसस क्राइस्ट खे बि न मञदी, त गुरु नानक देव खे बि न मञदी। तव्हांजे लाइ त तव्हांजो गुरु नानक देव भॻवानु आहे। छा क्रिश्चन जे लाइ भॻवानु हूंदो? चाहे कृष्ण जे भगत जो भॻवानु गुरु नानक देव हूंदो? न। हुनजे लाइ उहो चईंदो आहे ठीकु आहे, इहे हिन धर्म वारनि जो गुरू आहे, वॾो आहे, मुंहिंजे लाइ त कृष्ण वॾो आहे। क्रिश्चन माण्हू चईंदा आहिनि असांजो त क्राइस्ट वॾो आहे, असां छो कृष्ण खे मञूं, है न। लेकिन निराकार जे लाइ सभु चईंदा, छो जो निराकार परमात्मा खे सभु धर्म वारा यादि कंदा आहिनि, सभी यादि कंदा आहिनि, सभी उन्हनि खे पंहिंजो मञी करे हलंदा आहिनि, पंहिंजो सम्झी करे हलंदा आहिनि, है न। हर धर्म वारा निराकार खे सभु मञदा, छो जो उहो आहे, उहो ई भॻवानु आहे, छो जो हुन वटि शरीर न आहे। त मनुष्य केरु थींदो आहे? जंहिंजी आत्मा और शरीर पतित आहे। अगरि असां काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार जे वश थी करे कर्म करूं था त असां मनुष्य आहियूं। ऐं सत्युग, हिन ई सृष्टि ते जॾहिं कल्ह सत्युग ईंदो, जॾहिं असांजी आत्मा बि विकार बुराइनि सां मुक्त थी वेंदी, असांजो शरीर बि योग बल सां पैदा थियो, शुद्ध शरीर मिलंदो असांखे, तॾहिं हिन सृष्टि ते जो माण्हू हूंदा न उन्हनि खे देवता चईंदा। अच्छा, मीठे मीठे सिके लटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना यादि ऐं सेवा जे शक्तिशाली आधार द्वारा तीव्र गति सां अॻियां वधण वारा माया जी ठहो। बाबा चवनि था परमात्मा खे यादि करे हर कर्म करण सां असां जीवन में अॻियां वधी सघंदा आहियूं। ईअं न असां सिर्फ़ु भॻवान खे यादि करूं था त बि अॻियां न वधी सघंदासीं। कई माण्हू चवंदा आहिनि मां त सॼो ॾींहुं पाठ कंदी रहंदी आहियां, न सॼो ॾींहुं मां त मालायूं जपदी रहंदी आहियां। लेकिन उहो ठीकु आहे, तव्हां जो करो था, लेकिन घर जो कम बि हिसाब सां करो। हीअं न अॼु एतिरी माला करणी हुई त अॼु हीअं न कमु कयो, न अॼु ईअं ई रोटी ठाहे छॾी, न हीअं न। तव्हांखे कर्म करिणो आहे, तव्हां पंहिंजो जो बि भक्ति करो था करो वञे, लेकिन बाक़ी माण्हू बि त आहिनि न भई घर में। अगरि तव्हां सोचो मूंखे पाठ करिणो आहे, इन करे मां ईअं न कयो त बाक़ी माण्हू त डिस्टर्ब थी वेंदा न। सम्झो तव्हां चओ मां रोटी न ठाती आहे, ईअं ई ठाती आहे, मूंखे पाठ करिणो आहे, हीअ त ठीकु न आहे, है न। अॼु मूंखे टिकाणे वञिणो हुयो, इन करे मां नाश्तो न ठातो, हीअ बि ठीकु न आहे, है न। माण्हू कीर्तन छॾे करे लंगर पचाईंदा आहिनि न, मतिलबु हुते बि ॿुधंदा रहंदा आहिनि, न त लंगर कीअं पचे। माण्हुनि खे त अरदास खां पोइ लंगर खपे, पोइ सभी कीर्तन ऐं अरदास ॿुधंदा रहनि त लंगर कीअं ठहे, है न। सभी मंदरनि में भागवतियूं ॿुधंदा रहनि, सत्संग कंदा रहनि त प्रसाद कीअं ठहे। त उहो ई घर गृहस्थी बि तव्हांजी थोरी आहे, भॻवान जी आहे। त तव्हां पंहिंजो टाइम मैनेज करे उन हिसाब सां कमु करो, ताकी ॿिया माण्हू बि डिस्टर्ब न थियनि। घर जी बि साफ़ सफ़ाई ज़रूरी आहे, रोटी बि सुठी ज़रूरी आहे। ॿियो अगरि तव्हांखे भॻवान जो बि करिणो आहे उहो बि कंदा रहो, परंतु बाबा चवनि था तॾहिं जॾहिं असां भॻवान खे यादि बि कंदासीं ऐं कमु बि कंदासीं, तॾहिं ई असां जीवन में सक्सेस थी सघंदासीं, तॾहिं असां सां सभु माण्हू संतुष्ट बि रहंदा। न अॼु ॾिसो माण्हू कृष्ण खे घर में रखे थो, ऐं सुबुह उथी करे उनखे सनानु पाणी कराए, कपिड़ा पाराए। हिकु अगरि माई घर में लेडी अगरि हीअं करे त बाक़ी माण्हू छा कंदा? जे घर उनखे रोटी ठाहिण जी ड्यूटी आहे, उनखे घर की साफ़ सफ़ाई करण जी ड्यूटी आहे, अगरि उहा सॼो ॾींहुं कृष्ण खे कंदी रहंदी त बाक़ी माण्हू त डिस्टर्ब थी वेंदा न। त हिन सां उनजी भक्ति जो फल न मिलंदो।
छो जी भक्ति जो फल बि तॾहिं ई पूरो मिलंदो आहे जॾहिं तव्हां भक्ति बि करो ऐं घर पंहिंजे गृहस्थी खे बि सुठी रीति हलायो, है न। त बाबा असांखे चवनि था जीवन में हर कर्म कंदे हुए मूंखे यादि बि करो, कर्म बि करो, तॾहिं तव्हां जीवन में अॻियां वधी सघंदा आहियो। स्लोगन आहे, हिन संसार खे अलौकिक खेल सम्झो। हिन संसार में वैसे बि चईंदा आहिनि असां खेल ई था खेॾूं था, लेकिन कॾहिं ॾिसी हीअं सोचे करे ॾिसजो कि असां सुबुह खां छा खेल खेॾियो, सुबुह खां छा खेल खेॾियो। अगरि तव्हां ईअं सोचंदव न पोइ तव्हांखे लॻंदो कि हा केॾो मज़ो आयो। पोइ हुन समय जो चीज़ असांखे सुठी न लॻे, लेकिन असां पोइ सोचंदासीं न, पोइ खिल ईंदी आहे, है न। हुन समय त उहो सीन ॾाढो भयानक जो थी वियो, लेकिन पोइ सोचंदा आहियूं त थींदो अरे इहो छा थी वियो, ईअं थी वियो। पोइ माण्हू हुनजी हसी मज़ाक कंदा आहिनि हुन सीन जी, है न। त हीअं असांखे सदा यादि रखिणो खपे कि अरे इहे छा खेल थी वियो, भॻवानु नथो करे, हीउ खेल थो हले। भॻवानु त असांजी हिन खेल में मदद कंदो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।